नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। अज़ीज़ सामीन, एक वॾी ग़लती, हिकिड़ी वॾी कोताही हर शख़्स उहा ग़लती करे थो। तक़रीबन ॾिठो वञे त इंतिहाई ज़रूरी आहे त उन जी वज़ाहत कई वञे ताकी मुआशरे में इन जो सदेबाब थी सघे, जेका हिकु वॾी अज़ीम ग़लती आहे। सही बुख़ारी जी हदीस आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु उम्मती मुआफ़न इल्लल मुजाहिरीन। मुंहिंजी पूरी उम्मत जे लाइ माफ़ी आहे, पर मुजाहिरीन खे माफ़ न कयो वेंदो। यानी हर मुसलमान लाइ माफ़ी आहे, पर मुजाहिरीन खे माफ़ी न आहे। मुजाहिरीन छा आहे? हदीस में अल्फाज छा आहिनि? अॻिते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वज़ाहत फरमाई। पाण फरमाए अल मुजाहिरतो, मुजाहिर शख़्स उहो आहे जेको राति जी ऊंदाहीअ में ख़ता करे थो, गुनाह करे थो, ग़लति कमु करे थो। अल्लाह रब्बुल आलमीन उन जे ग़लति कम ते पर्दो विझी छॾे थो, छो जो राति जो अल्लाह ऐं उन खां सवाइ कंहिंखे ख़बर न आहे उन जे गुनाह जी, उन जी चोरी, ज़िना, जेको बि गुनाह आहे। पोइ जेॾी महिल सुबुह थिए थी त उहो माण्हुनि सां उहो ज़िक्र थो करे, माण्हुनि खे वञी ॿुधाए थो, बाक़ाइदा माण्हुनि खे वठियो, मूं फ़लां कमु कयो, मूं फ़लां गुनाह कयो। राति जो दोस्तनि सां, अहबाबनि सां पंहिंजे गुनाह जो तज़किरो करे थो, पंहिंजे गुनाह जी तशहीर करे थो। अॻिते पाण फरमायूं त अल्लाह साईं जे पर्दे खे हू ख़तमु करे छॾे। जेको अल्लाह साईं उन जे लाइ पर्दो रखियो हो, अल्लाह साईं खे इल्मु हो त हिन गुनाह कयो आहे, माफ़ी घुरिया, माफ़ थी वञे, पर उन अल्लाह जे पर्दे खे ख़तमु करे छॾी, इन करे उन जी माफ़ी न आहे। गौर कयूं त केॾी वॾी ॻाल्हि आहे। मुजाहिरीन चयो वियो हदीस में। जहर जी माना हूंदी आहे ज़ाहिर करणु, वाज़े करणु, ज़ोर सां ॻाल्हाइणु। जहर जे जहरी नमाज़ चयो वेंदो आहे, जंहिंमें ज़ोर सां तिलावत थींदी आहे। जहरन आमीन चयो वेंदो आहे, यानी ज़ोर सां आमीन चवणु। त जहर जी माना बयानु करणु, वाज़े करणु, ज़ोर सां ॻाल्हाइणु। त इन हदीस मां मालूम थियो त मुजाहिरीन जे लाइ सख़्तु सज़ा आहे, त उन्हनि जी माफ़ी न आहे। जेकॾहिं हिकु दफ़ो कयूं या ग़लती या मालूम न हो, इल्मु न हो, त हाणे सची तौबा करणु घुरिजे ऐं कॾहिं बि पंहिंजे गुनाह खे, पंहिंजी बुराई खे, पंहिंजे राज़ खे जेको अल्लाह ऐं बाने जे विच में आहे उनखे ज़ाहिर न कजे। जे ज़ाहिर कयो वेंदो त अल्लाह रब्बुल आलमीन सख़्तु नाराज़ थींदो ऐं अल्लाह साईं उनखे माफ़ न कंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह साईं असांखे पंहिंजे गुनाहनि ते पाण पर्दो रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं गुनाहनि खां महफ़ूज़ रखे। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।